अध्यावेकवियों राजा पृथ्वी जो सभिनी राजाओं के पंहिंजे पंहिंजे राज में ईश्वर की उपासना करण लाइ चवण मेत्री ऋषिश्वर चवण लॻो त हे विदुर जॾहिं राजा प्रभु सभिनी राजाओं के प्रीति भोजन करायो ऐं नाच रंग ॾेखारे चुको तॾहिं राजा सभिनी राजाउनि प्रजा ऐं ऋषिश्वरनि के सभा में विहारे चयो त हे प्रजा जेका मां तव्हां खां हिकु शइ घुरां थो सा बि जोर ज़बरदस्तीअ सां नथो घुरां। जेकॾहिं पंहिंजे ख़ुशीअ सां मूंखे ॾियो त मां तव्हांजो घणो अहसान मञींदुसि। एतिरो ॿुधी सभिनी राजाउनि हथ जोड़े विनंती कई त हे पृथ्वीनाथ असांजो तन मन धन ऐं कुटुंब परिवार सभु तव्हांजे मथां कुर्बान आहिनि, जीअं चओ तीअं करियूं। तॾहिं राजा पृथ्वी चयो त मुंहिंजी मर्ज़ी आहे त सतनि दीपनि में जेके बि बालक जवान बुढ़ा ऐं स्त्रियूं चइनि वर्णनि जा आहिनि से सभु नारायण जो सिमरन कनि, छो जो रहत जे पुण्य ऐं पाप जो शौ हिसो राजा खे पहुचंदो आहे। परमात्मा जी भक्ति कंहिं ख़ासि क़ौम लाइ न आहे, जेके सचे प्रेम सां उन जी भक्ति कनि था से धर्म अर्थ काम ऐं मोक्ष चारई पदार्थ पाइनि था। भॻवान कीअं न भीलड़ीअ जा झूठा ॿेर खाई उनजो मनोरथ पूरो कयो। हे महाराजाऊं, मुंहिंजी तव्हांखे विनंती आहे त तव्हीं पंहिंजे प्रजा खे धर्म जो उपदेश करियो ऐं अनाज जो शौ हिसो जो जेको मूंखे ढल जे बदिरां रहत खां मिलंदो हो सो अॻिते इन्हनि खां न वठिबो, बल्कि जंहिंखे धन या ॿिए कंहिं पदार्थ जी घुर्ज हुजे त मूं वटां वठी वञे। शुभ कर्म में लॻाए परमेश्वर की भक्ति करण करे मनुष्य जूं सभु कामनाऊं पूरियूं थियनि थियूं। मौत खां पोइ वैकुंठ जो सुख माणे थो ऐं जीअं बाहि काठियुनि में मौजूदु हुअण ते बि उपाव करण खां सवाइ नथी निकिरे, तीअं परमेश्वर जेतोणीकि सभिनी जे हृदय में विराजमान आहे त बि बिना भक्ति करण ऐं ज्ञान हासिल थियण जे ॾिसण में नथो अचे। ऐं परमेश्वर जे मुख अगन आहे ऐं चेतन मुख ब्राह्मण आहिनि, तंहिं करे जेतिरो ब्राह्मण खे खाराइण सां ख़ुशि थींदो आहे ओतिरो अग्नीअ में यज्ञ ऐं होम करण सां ख़ुशि नथो थिए। सो मां सुशील ब्राह्मणनि जे चरणनि जी मिटी पंहिंजे मस्तक खे लाहियां थो। इहो बि सम्झणु खपे त जंहिं आदमीअ खां ब्राह्मण ख़ुशि थियो तंहिंखां परमेश्वर ख़ुशि थियो। एतिरो ॿुधी सभिनी ब्राह्मणनि ऐं ऋषिश्वरनि राजा खे आशीर्वाद ॾेई हुनजी उस्तति कई ऐं तंहिंखां पोइ सभिनी राजाउनि पंहिंजे देश में अची राजा पृथ्वी जी आज्ञा अनुसार कमु कयो, जंहिं करे सभु संसारी जीव सतनि दीपनि में परमेश्वर जे चरणनि जी भक्ति ऐं सिमरन करणु लॻा। नेठि देवलोक में बि इहो समाचार सनकादिक ऋषिश्वरनि जे कन ते पियो ऐं सभा में ब्रह्मा खे चवणु लॻा त मृत लोक में राजा पृथु अहिड़ो धर्मात्मा राजा पैदा थियो आहे जो उनजे उपदेश सां सभई लोक किरतार थी विया आहिनि। सो असां बि अहिड़े राजा खे ॾिसण था वञूं। एतिरो चई उहे चारई भाउर राजा पृथ्वीअ सां मिलण लाइ राज मंदर में आया, जिन खे आकाश मार्ग खां सूरज वांगुरु ईंदो ॾिसी राजा सभा समेत उथी खड़ो थियो ऐं प्रणाम करे आदुर्भाव सां उन्हनि खे सिंहासन ते विहारे चरण धोई पूजा करने चमना अमृत वठी हथ जोड़े विनंती करण लॻो त हे महाराज, मुंहिंजे पुरबले जन्म जो को पुंज आगियो आहे जो तव्हां नारायण खां सवाइ अॼु मूंखे पंहिंजो दर्शन ॾेई किरतारत कयो आहे। अहिड़ा दीन वचन ॿुधी संत कुमार चयो त हे राजा, असां तुंहिंजे भक्तीअ जी हाक ॿुधी तोखे ॾिसण आया आहियूं। राजा हुननि जी दया पाण ते ॾिसी पुछणु लॻो त हे दीनबंधु, संसारी जीव जनम मरण खां कीअं छुटे थो, सो कृपा करे मूंखे ॿुधायो। संत कुमार चयो त हे राजा, हीअ ॻाल्हि तो संसार जे भले करण लाइ पुछी आहे, जा असां तोखे खोले ॿुधायूं था त जेको मनुष्य ही उत्तम जन्म पाए पंहिंजे हृदय में श्याम सुंदर जे चरणनि जो स्वरूप जो ध्यानु ऐं मुख सां उनजो भॼन भाव कननि सां उनजी कथा ऐं लीला प्रीत सां ॿुधे थो, सो जनम मरण जे चकर खां छुटी सचो सुख माणे थो। पुट धीअ स्त्री ऐं कुटुंब सां प्रीत रखणु दुख जी पाड़ सम्झो था। काम क्रोध लोभ मोह अहंकार भगवान जी भक्ति भुलाईंदड़ आहिनि, तंहिं करे मनुष्य खे बुरीअ संगत खां पासो करणु घुरिजे। मुख थियण जे वक़्तु वास्ते इन्हनि जहिड़ो सवलो साधन ॿियो कोन आहे। ही वचन ॿुधी राजा विनंती कई त हे महाराज, जीअं कृपा करे तव्हां हिते पेर पधारिया आहिनि, तीअं दयाल थी मूंखे अहिड़ी आशीर्वाद ॾियो जंहिं करे
सॼी प्रजा मुंहिंजी हर भगत थी वञे। ही जेको अवां मूंखे ज्ञान जो उपदेश कयो आहे तंहिंजे बदिले में मां तव्हांखे कहिड़ी शइ ॾियां? मां पंहिंजो सिर क़ुर्बान करियां त बि तुष आहे। मां पंहिंजो सभु धन ऐं राज ब्राह्मणनि ऐं वैष्णवनि जो सम्झंदो आहियां। उन्हनि खां जेका बचत थींदी आहे तंहिंखे पंहिंजे कतब आणींदो आहियां। तंहिं करे तव्हांखे कुझु बि नथो ॾेई सघां, छो त तव्हांजो कर्ज़दार आहियां। कृपा करे का अहिड़ी तजवीज़ ॿुधायो जंहिं करे इन कर्ज़ खां आज़ादु थिया। संत कुमार चयो त हे राजा, जीअं को पंहिंजो कर्ज़दार हुजे, कर्ज़ वठंदड़ चवेसि त मूं पंहिंजो कर्ज़ तोखे छॾियो त उहो छुटी थो सघे, तीअं असां बि तोखे कर्ज़ छॾे छुटकारो बख़्शूं था। ईअं चई संकादिक ऋषि ब्रह्मलोक ॾांहुं पधारिया। बोल श्री कृष्ण भगवान की जय। हरि ओम।